कराची जो सब खां मसरूफ़ लंघ यूनिवर्सिटी रोड हितां रोज़ाना लखे ई आम शहरी समेत शागिर्द उस्ताद ऐं मुलाज़िम गुज़रनि था। 2022 में इन्हनि सभिनीनि खे हिकु ख्वाबु ॾेखारियो वियो। कराची रेड लाइन BRT हिकु अहिड़ो मंसूबो हो जेको न रुॻो ट्रैफ़िक जो हल हो पर पाकिस्तान जो पहिरियों माहौल दोस्त ज़ीरो एमिशन ट्रांसपोर्ट सिस्टम बि हो। पर अॼु 4 साल खां पोइ ही ख्वाबु हिकु अहिड़े सियासी ऐं मालिक गोरख धंधे में बदिलजी चुको आहे जिते रस्ता त खोटिजी विया पर बसूं किथे बि नज़र नथियूं अचनि। नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि कंदासीं BRT मंसूबे जी लाट 2 यानी निमाइश खां सचल ॻोठ ताईं मंसूबे जी, जंहिंजो ठीको सिंध हुकूमत अप्रैल 2026 में ओचितो ख़तम करे छॾियो। आख़िर ईअं छो थियो ऐं उन अरबे रुपयनि जी मंसूबे में देर ऐं लागत में वाध जो ज़िम्मेवार केरु आहे? मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। नाज़रीन, ईरान ऐं अमेरिका जे विच में जेकी ॻाल्हियूं थियूं उन में रेड लाइन BRT जो बि ज़िक्र आयो। ही ज़िक्र ॻाल्हियुनि जी मेज़ ते न पर सोशल मीडिया ते हो, छो त माण्हुनि मज़ाहिया अंदाज़ में लिखी रहिया हुआ त पहिरीं आबनाए हर्ब्स खुलियो वेंदो या यूनिवर्सिटी रोड। साॻी तरह अमरीकी नायब सदर JD वेंस जी हिकु मीम बि ठाही वई जंहिंमें हू मिटी सां भरियल नज़र अचे थो ऐं गॾु लिखियल हो त ही यूनिवर्सिटी रोड खां सफ़र करे आयो आहे। नाज़रीन, रेड लाइन BRT रुगो हिकु बस सर्विस न हुई पर ही 26 किलोमीटर डिघो कॉरिडोर आहे जेको मॉडल कॉलोनी खां निमाइश ताईं पखड़ियल आहे। हिन जे सभ खां वॾी ख़ासियत बायोमेथेन गैस प्लांट आहे। भैंस कॉलोनी जे फज़ली मां गैस ठाहे बसूं हलाइण जो ही ख़्याल आलमी सतह ते सारायो वियो पर जेतिरो वॾो ही ख़्याल हो ओतिरी वॾी हुन जी क़ीमत हुई। 79 अरब रुपयनि खां शुरू थींदड़ ही मंसूबो अॼु 103 अरब रुपयनि ताईं पहुची वियो आहे, यानी 30% खां वधीक वाध थी चुकी आहे। मार्च 2022 में जॾहिं कमु शुरू थियो त उमेद हुई त जून 2024 ताईं ही मुकम्मल थी वेंदो पर इंतज़ामी नाअहली जो सफ़र शुरू थियो। यूनिवर्सिटी रोड जे हेठियां पाणी, सेवरेज ऐं गैस जूं उहे लाइनूं निकितियूं जिन जो रिकॉर्ड ई मौजूदु न हो। उन्हनि खे मुंतक़िल करण में ई साल ज़ाया थी विया। जॾहिं त ठेकेदार जी दावा आहे त खेसि मंसूबे जो हतमी डिज़ाइन ई 2.5 सालनि जी देर सां ॾिनो वियो। रुपए जी क़दर क़ीमत घटिजी वई, पेट्रोल महांगो थियो, ठेकेदार ऐं हुकूमत जे विच में अदायगियुनि ते जंग शुरू थी वई। जेका मंसूबो 2 सालनि में मुकम्मल थियणु घुरिजे हा उनखे 4 साल लॻी विया पर पोइ बि परे परे ताईं मुकम्मल थियण जो को निशान न आहे। हिकु पासे हुकूमत ठेकेदार ते इल्ज़ाम लॻाए थी त ॿिए पासे हिकु इंक्वायरी बोर्ड सां पाण हुकूमत खे 4.25 अरब रुपयनि जी इज़ाफ़ी अदायगी जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। आख़िरकार गुज़िरियल ॾींहुं सूबाई हुकूमत हिन कॉन्ट्रैक्ट खे मुअत्तल करे छॾियो ऐं उन जा 2 सबब साम्हूं आया। एशियाई तरक़ियाती बैंक मुआइने खां पोइ वाज़े कयो त कम जो मयार बैनुल अक़वामी मयार मौजूदु न आहे। ठेकेदार ते इल्ज़ाम लॻायो वियो त हुन माहौलियाती ऐं हिफ़ाज़ती कानून जा बखिया उडेड़े छॾिया जंहिं सां आम शहरनि जी ज़िंदगी ख़तरे में पई। मामिलो एतिरो वधी वियो जो पुलिस ठेकेदार जूं आफ़िसूं सील करे छॾियूं त जीअं अरबे रुपयनि जे सरकारी मशीनरी ते कब्ज़ो बरक़रार रखियो वञे। ठेकेदार अदालत सां राब्तो कयो। हुकूमत हाणे इन मंसूबे खे नंढनि हिसनि में वराए नवनि ठेकेदारनि खे ॾियण जो सोचे रही आहे। हाणे 2 रंडकुनि अचण जो ख़दशो आहे। हिकु त जेकॾहिं अदालती कार्रवाई में देर थिए थी त मंसूबे में देर यकीनी आहे। ॿियो, नवनि ठेकेदारनि लाइ ॿीहर नीलामी थींदी, ठेका मिलंदा ऐं उन सां बि देर यकीनी आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त छा 2026 जे आख़िर ताईं यूनिवर्सिटी रोड ते बसूं हलंदियूं या रुगो मिटी उॾामंदी रहंदी? पंहिंजी राय जो इज़हार कमेंट्स में ज़रूरु करियो।